बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो जेको आहे उहो किंजर लगारी आहे ऐं आउं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जेको आहे उन में पाकिस्तान स्टडी जेको डिपार्टमेंट आहे उन में आउं टीचिंग असिस्टेंट जेको आहे उन जी आउं नौकरी करे रही हुअसि। हाणे मुंहिंजो वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त जीअं मूंसां थियो आहे ईअं मतिलबु कंहिं ॿी के न्याणी जेका आहे उन सां ईअं न थियणु खपे। सो उन जे करे ई आउं वीडियो ठाहियां पई। त जीअं त असांजो जेको डिपार्टमेंट जो जेको चेयरमैन हो जेको सरसिराज अहमद सूमरो जेको आहे उन मूंखे काफ़ी तरीक़नि सां हिरासमेंट करण जी कोशिशि कई, पर आउं उन जे ॻाल्हियुनि में न आयसि। नेठि पोइ उन छा कयो, मूंखे पंहिंजी ऑफिस में घुराई, मूंखे बाक़ाइदा दोस्ती जी ऑफर कई की तव्हां मूंसां दोस्ती रखो, आउं तव्हांजा सभई कम जेके आहिनि उहे आउं करे छॾींदसि। मूं चयो आउं इज़त सार घराणे सां तालुक़ु रखां थी ऐं आउं आई बि हिते पंहिंजे मेरिट ते आहियां, पर नौकिरी करणु आई आहियां। ऐं तव्हां सां दोस्ती रखणु थोरी आई आहियां जो तव्हां सां दोस्ती रखींदसि। पोइ उन ई छा चई, आउं तव्हांखे हिते कटरा चवंदा एमफिल में एडमिशन वठो था, उहा बि आउं तव्हांखे न करणु ॾींदसि। पोइ हीउ जेको मुंहिंजो लेटर आहे तव्हां ॾिसी सघो था, 13 फेब्रुआरी जो एक्सटेंड थियल लेटर जेको आहे इहो आहे। इन जी उबतियूं सुबतियूं रिपोर्टूं ॾेई 2 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे मूंखे पाकिस्तान स्टडी डिपार्टमेंट मां कढाई, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ई जे करे जो मूं इन सरसिराज अहमद सूमरे सां दोस्ती नाहे रखी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ई जे करे इन ई मूंखे डिपार्टमेंट में 2 ॾींहंनि जे अंदरि कढायो आहे। ऐं मूं जेका एमफिल जी टेस्ट ॾिनी उन में बि इन्हनि मूंखे एडमिशन न ॾिनी आहे। ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो जी जेको आहे उहा ग्रेजुएट आहे। छा शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो एॾो वॾो स्कोप थी वियो आहे ऐं हिन खे केरु पुछण वारो न आहे। ऐं हीउ जेको आहे काफ़ी छोकिरियूं मूं वटि ईंदियूं हुयूं, उहे चवंदियूं हुयूं त सरसिराज अहमद सूमरो जेको आहे उहो असांखे तंग करे थो, असांखे हिरासमेंट करण जी कोशिशि करे थो। स्टूडेंट बि मूंखे चवंदियूं हुयूं। सो मुंहिंजी जेको आहे ऐं ॿियो हिन वटि जेको आहे सरसिराज अहमद सूमरो जेको आहे उहो आयो मेरिट ते आयो ई कोन आहे। हीउ जेको आहे हिन वटि PhD जेका आहे उहा ॿिए डिपार्टमेंट जी आहे ऐं पाकिस्तान स्टडी जी हिन वटि PhD बि न आहे। अलाए कहिड़े तरीक़े सां काफ़ी टाइम जो पहिरीं रखियल आहे, मूंखे ख़बर न आहे त छा आहे। सो महिरबानी करे इन ते बि इन्वेस्टिगेशन कई वञे ऐं असांजो डिपार्टमेंट जेको आहे पाकिस्तान स्टडी जो उन जे चेयरमैन खे हटाए ऐं उनजो माहौल सही कयो वञे। छा असांजूं नियाणियूं जेके आहिनि पढ़ंदड़ उहे हुते महफ़ूज़ आहिनि? जॾहिं ही आउं इम्प्लॉइज़ आहियां, मूंसां ही सलूक करे सघनि था, त पोइ हुते पढ़ंदड़ नियाणियुनि सां ही छा सलूक कंदा हूंदा? त मुंहिंजी हाईकोर्ट जो जेको जज